साईं ही कम्युनिटी स्कूल टंडो बागो है। कम्युनिटी बेसिक स्कूल टंडो बागो डिस्ट्रिक्ट बदीन। हिते जेको हिकिड़ी आपा वेठी आहे जेका हिते आहे प्रिंसिपल आहे ऐं उहा चए थी पूरी फीस ॾियो। को रिक्शे ड्राइवर आहे ऐं हीअ जी छोकिरी आहे ॿिए जी छोकिरी आहे। अच्छा, हीअ न्याणी बीठी आहे, हिन जा माना फीस या पैसा कोन ॾिना आहिनि, हिनखे पेपर में कोन विहारियो। ॾिसो पिया हिन पाठा बि हिन हथ में पिया आहिनि। को ग़रीब आहे, को रिक्शा ड्राइवर आहे, को कीअं आहे, को फी पियारे सघे थो, को कोन थो पियारे सघे। ऐं सही सिधी गुंडागर्दी आहे। त माना तव्हां पूरा फीस या पैसा ॾियो, पोइ तव्हांजो ॿारु ट्यूशन में इम्तिहान में वेंदो। ऐं ही तव्हां न्याणी अखियुनि में तव्हां लुड़क ॾिसो पिया केतिरो ई जेको सो हिते ज़ुल्म करे वेठा आहिनि। असां कम्युनिटी बेसिक स्कूल जा जेके आला इख्तियार आहिनि उनखे चऊं था त हिन ते एक्शन खणो। कंहिं ॿार वटि फीस आहे, कंहिं वटि कोन्हे, को किस्तुनि में ॾींदो तव्हांखे। तव्हां ही न्याणियुनि खे हीअं दरबदर न करियो। पेपर लॻो पियो, तव्हां हिनखे पेपर में विहारियो। ऐं न्याणियूं वीचारनि जी अखियुनि में लुड़क लॻा पिया आहिनि। हीअ सही सिधी हिकिड़ी चवंदासीं गुंडागर्दी आहे। ऐं हीअ कम्युनिटी बेसिक स्कूल आहे टंडो बागो LRBT रोड ते। असां चवंदा हिननि खे त तव्हां हिननि मासूम न्याणियुनि खे जेका वञे बि वापसि, हिन जी फीस न मिलण जे करे ही वापसि घर पई वञे। जी दिलि ते छा गुज़रंदी हूंदी। सो ही सही सिधी गुंडागर्दी आहे। गुंडागर्दी बंदि करियो। बाक़ी कंहिं वटि पैसा आहिनि फीस या कंहिं वटि न आहिनि, थोरा थोरा करे तव्हांखे ॾेई ॾिनव। न्याणियुनि खे ईअं न मोटायो आहे। इहा सही सिधी नाइंसाफ़ी आहे। ऐं कम्युनिटी बेसिक स्कूल जेको ख्वाजा कम्युनिटी जो आहे, ऐं उहो ख्वाजा कम्युनिटी एॾी ज़ालिम नथी थी सघे, पर हिते जेके कुझु स्टाफ वेठल आहे ऐं उहो सही सिधी गुंडागर्दी पियो। या त स्टाफ खे मटायो वञे या इहो को अॻु में नोटिफिकेशन जारी करे पहिरीं फीस वठी पोइ जेको सो ॿारनि खे पेपरनि में विहारियो। ईअं ॿारनि खे दरबदर न करियो। महिरबानी।